सवाल कयो आहे जमशेद अली। उहो त चए त क़बर कंहिं सबब जे करे ढही पए, छा उन क़बर खे खोलियूं या उहे ई मिटी विझी बराबरि करे छॾियूं? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उन क़बर खे उहे ई मिटी विझी बराबरि करे छॾणु घुरिजे। क़बर खे खोटे ऐं मैयत खे कढणु इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। अलबत्ता जेकॾहिं कंहिं ज़रूरत जे करे उनखे खोटियो वञे थो त पोइ जाइज़ आहे। जीअं गसब थियल ज़मीन में दफ़न कयो वियो आहे मैयत खे, त उन सूरत में क़बर मां उनखे कढी सघिजे थो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं क़बर में को क़ीमती सामान रहिजी वियो आहे त उन जे करे बि क़बर खे खोटे सघिजे थो। पर जेकॾहिं का बि अहिड़ी सबब न आहे जीअं सूरत में बयानु कयो वियो आहे त इन सूरत जे क़बर खे खोटणु जाइज़ न आहे। अलबत्ता जेकॾहिं रही पई आहे कंहिं सबब जे करे त उन मथां मिटी वराए छॾणु घुरिजे। जीअं तबीनुल हक़ाइक़ जे अंदरि आहे त वला युखरजो मिनल क़ब्र, यानी ला युखरजुल मय्यतु मिनल क़ब्र बाद मा उहील अलैहि तुराब लिन्नहिल वारिद अन नबशिही क़ाल रहमहुल्लाह तआला इल्ला अन तकूनल अर्दु मग़दूबतन। पाण फरमाए थो त जेकॾहिं मैयत खे क़बर में दाख़िल कयो वियो आहे ऐं उन जे मथां मिटी वराई वई आहे त हाणे उनखे कंहिं सबब जे करे ॿाहिरि कढणु जाइज़ न आहे। अलबत्ता जेकॾहिं को शरई सबब हुजे त उन सूरत में कढी सघिजे थो। अॻियां पाण फरमाए थो त जेकॾहिं गसब थियल ज़मीन आहे, यानी कंहिंजी कब्ज़े में ज़मीन कई थी त पराई ज़मीन ते जेकॾहिं दफ़न कयो अथनि त उन सूरत में उनखे कढी सघिजे थो। हासिल कलाम इहो आहे त मैयत जेकॾहिं क़बर में पइजी वियो आहे ऐं उनजे मथां मिटी बि वराई वई आहे, हाणे जेकॾहिं क़बर कंहिं सबब जे करे ढही पए थी त उनखे उतां ई ठाहियो वेंदो, उनजे मथां मिटी वराई वेंदी, उनखे खोलणु जाइज़ न आहे। इन खां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।